नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां कंदकोट खां ख़बर ॾिनो। कंदकोट लॻे ॻोठ अल्लाह बख़्श बलकाणी जे रवासी बी सेक्शन पुलिस जे SHO अहमद नवाज़ अखराणी ऐं वॾे मुंशी इमदाद चांडियो गुल मोहम्मद मेहर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया खे हदायत चयो त SHO बी सेक्शन ऐं वॾो मुंशी बिना जवाज़ चढ़ाई दौरान 3 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े रख करे छॾियो। घरनि अंदरि घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि मथां तशदुद करे घरनि अंदरि पियल सामान, न्याणी जो ॾाज ऐं ॿियो समेत 3 लाख रुपया रोक रक़म 10 मयूं काए। इन्हनि जो वधीक चवणु हो त असां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर एट कंदकोट सैयद असद रज़ा शाह खे अपील था कयूं त इन्वेस्टिगेशन करे SHO ऐं वॾे मुंशी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में असां इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हणंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।